मजो आहे पैसा कमाए करे अॼु खाईंदासीं ॼमूं दॿाए करे ॾिसिजो। त आलिया अॼु तव्हांखे छा थो लॻे अॼु रोटीअ ते छा हूंदो? इवेंट जी तयारी ऐं पार्टी त शानदार थी लॻे, नॉनवेज जी त ख़बर न आहे पर पनीर त पक्का हूंदा। ओहो अरे आली, अरे सुकियल मुंहिंजो एक्स बॉयफ्रेंड आयो आहे, घड़ी घड़ी चक्कर थो हणे पोयां। सैंडल छिकेस न पोइ हील पाती थी न वॾी। अरे होॾे थियो यार, सिधो बि हेॾे हेॾे ॾिसो खिलो मेकअप जाम त सफ़ा नथी ठहो। पोइ दीदी फिरी फिरी सांचो कयूं? ओ यस आई एम रेडी। हलो फिरी फिरी सांचो, फिरी फिरी सांचो। लगाए तो पागल खाने में फोन त लगाए। ॾेखारे बा औकात ॾे टकला तू फोन हेॾे ॾे सिखाणे तो सेल्फी कीअं कढबी आहे। असां बि अचो। स्माइल भाऊ मां नथो चा भाऊ बेकार मोबाइल थी सफ़ा ऊंधे लगी पई खण वापस। तव्हांजी भाऊ लास्ट वारी गर्लफ्रेंड बड़ी आई, प्रेजेंट वारी भी गर्लफ्रेंड बड़ी आई, फ्यूचर वारी त अतो पतो आहे कोन, त तव्हांखे मन ज़िंदगी में छा करणो आहे ॿुधायो असांखे। मां इहो ई चवंदो आहियां सभिनी छोकिरनि खे यार ॾिसो कमु कंदा रहो, असां छा कमु कयूं नथा त छोकिरियूं जॾहिं हलंदी थी वञनि। ऐं छोकिरियूं बि अॼुकल्ह चवनि थियूं की लाइफ में कुझु न कुझु त कंदो रहिजे। हाणे ॿी ॻोल्हे रखी अथव न मन। अरे मम्मीअ वञी चयो हाणे तूं ॻोल्ह मुंहिंजे लाइ। तव्हांजे फेवरेट गाने जो स्टेप त ॿुधायो। जमालो जमालो। असां ॿुधायो तव्हां फैशन डिजाइनिंग कई आहे ऐं पंहिंजूं ड्रेसूं हाणे तव्हां पाण ई था ठाहियो। मूंखे न ॿुधाइणो हुयो। हलो ठीकु आहे, हाणे पुछो ई अथव त मां ॿुधायां थी की कल्याण में INIFD जी फ्रेंचाइज़ी खुली अथव। मां फैशन डिजाइनिंग उतां ई कयो आहे, मूंखे सर्टिफिकेशन बि मिलियो आहे ऐं फाइनली मां सर्टिफाइड फैशन डिजाइनर थी वई आहियां। मुंहिंजी मम्मीअ खे शक हूंदो कनीअ न कनीअ, लेकिन मां फाइनली पंहिंजो सुपिनो पूरो कयो। हाणे मां पंहिंजी ऐं मम्मीअ जूं ड्रेसूं मां ई सुबंदी आहियां, पासेवारनि खे बि मां ई सुबा, सभु मूं वटि ई थियूं खणी अचनि। अरे एॾी ऊंदे छो कई अथव, कुझु ॾिसण ई नथो अचे। सनी देओल जी भेण आई अथव, सनी लियोनी। अरे पर्स त पकुर, पैसा त आहिनि न अंदर। अचो दीदी अचो, फटाफट अचो फटाफट अचो। अरे वाह 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 वाह, हाणे दीदी टेक ऑफ कंदव, उॾामण वारी अथव, सुरको सभु सुरको सभु सुरको। मिंट बीहो, मुंहिंजा ॿ रुपया अंदर जिया। अरे मुंहिंजा ॿ रुपया काॾे आहे? अरे यार काॾे आहे? अरे यार हिते ई विया मुंहिंजा ॿ रुपया। शिट वञे ॾह थी न पोइ मरना हाणे वञी। रणवीर जी जीजाजी थी मुंहिंजा। जीजाजी छा हाल आहे? मां तव्हांजी सभु पिक्चरूं ॾिसंदो आहियां भाऊ, दिलि सां हिकदमि। थैंक यू, आशीर्वाद ॾियो, हाणे 83 लाइ आशीर्वाद ॾियो। असां आशीर्वाद हमेशह गॾु अथव पुटु। फोटो फोटो अचो फोटो, बीहो सभु गॾु। अरे वाह सिधी सिंधी बाय बाय। अरे वाह हलो जीजाजी रोटी खाई वञो यार पक। हा पक पक। सनी जीजाजी रोटी पक खाइण जानी, पैग वैग पीआरे अंदर पिया थी सभु मस्तु। टेंशन ई न खण, तूं हिकदमि टुल करे मोकिलींदो मां, तोसां गॾु कंदा न पोइ ततर करणो आहे यार। हाणे 83 मिनट जो स्टेडियम में मथां बि नचण आणो आहे मां। आइसक्रीम हिते खणी अच न, हिते खणी अच न आइसक्रीम। अरे पई है हिते कंहिंजी खाधल। मां फ्रेश खाईंदमि सम्झे, हाणे कंहिंमें बि कोरोना वायरस हुजे ख़बर थोड़ी आहे, हमेशह फ्रेश खाइणु खपे असांखे। यस मैम यस मैम। मैम वरी ओॾां त चयां बाक़ी पाए हलिया। विशाला हलिया, गाड़ी मुर्गी ॾेखारे हलिया। ॿुधो हिन मां डजन टेडी बेयर ठाराइणा आहिनि। अरे अॻे महीने अचिबो न, वैलेंटाइन डे ते विकामजी बि वञनि। गली बॉय वारनि सभु वटि पाण खणी छॾिया, कंहिंखे कुझु बि न ॾिनो। अचो पुछो आख़िर थियो छा, ॿुधायो असांखे। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां पंहिंजा त अवार्ड खयो आहे, ॿियनि जा छो खयो? ॾिसो यार मां सची ॿुधाईंदो आहियां, असांजी गली बॉय पिक्चर ते महिनत बि जाम लॻी। असां मन कीअं ईअं गलियुनि में वञी शूटिंग पिया कयूं, उस में बरसाति में सभिनि में शूटिंग पिया कयूं। त मन कीअं असां सभिनी खे चयो यार तव्हां ॾिसो तव्हां लाइक़ु न आहियो, असां महिनत वधीक कई आहे त अवार्ड त असां ई खणंदासीं। त असां खयोंसीं अवार्ड, मां पंहिंजो खयो ऐं ॿियनि बाक़ी पंहिंजो खयो। लेकिन पोइ वरी असांखे दुख पियो थिए की यार आया आहिनि वीचारा ऑटो जा भाड़ा ख़र्चे, त उन्हनि खे बि मिले, त असां उन्हनि खे बि ॾिनो, ईअं न कयो रूबड़ो सां सभु न खणी आयासीं। लेकिन ठीकु आहे हाणे हले। अरे जंहिं माईअ जी ड्रेस तव्हां चोरी करे पाती अथव न, हुन माईअ ख़बर पइजी अथव, गाड़ी थी ॾे सभिनी खे हुते, तव्हां बडोजल थी तव्हां। अरे बाप रे, हल मां वञा थी फटाफट। अरे वरुण जी रिज़ल्ट आई अथव, वरुण घरनि में केतिरी लॻे? ॿिनि में। टे कर, टिनि में लॻे न, टे कर वट सां कर, बसि टिनि में लॻाओ न, छा आहे पोइ? तूं ॾकी छा तो ॿुधाए रखां, ठीकु आहे न? यार ख़बर थी तोखे पप्पा मारी न आहिनि। माड़ा खाई खाई त वॾो थियो आहे। अरे आलिया छा लॻाए थी, बांसरी थी तो मां? अई कुझु बि। आया था तोतो, आया था तोतो। सलोनी इधर देखो, सलोनी छा तुंहिंजे चाचे जी धीअ लॻई आहे, गवाड़ा मैम चेस। वाधायूं अथव, फैशन डिजाइनिंग कोर्स पूरो कयो अथव। अरे थैंक यू सो मच। शादी जी ड्रेसूं ठाहिण जो ऑर्डर बि खणो अथव, ख़बर पई असांखे। अरे मां मतिलबु कोर्स ते महिनत कई, क्रिएटिविटी ॾेखारी पंहिंजी, उन ॾिसंदव पैसनि में नज़र अथव ख़ाली मुंहिंजी। फैशन डिजाइनिंग कोर्स किथां थियो, असां बि ॿुधायो न, असांजूं जालूं बि कनि वेठियूं आहिनि वांदियूं घर में। अरे मूंखे न पहिरियों पुणे वञी कोर्स करण ते जाम दिली, लेकिन पप्पा चयो पुणे वञे न आहे वञो। पोइ मां सर्च कयो कि कल्याण में बि INIFD जी फ्रेंचाइज़ी आहे। फैशन डिजाइनिंग एॾी सुठे नमूने सिखारियो, मेन तो हुते इंडस्ट्री जा एक्सपर्ट्स आहिनि, मूंखे सर्टिफिकेशन बि मिलियो। इहे 6 महीने खां वठी 30 साल ताईं कोर्सेस अवेलेबल अथव, जेको तव्हांखे वणेव।
अरे वाह पोइ त घराड़ा फुल ख़ुशि थी विया हूंदव। घराड़ा छॾियो, पासे वारियूं आंटियूं पागल थी आहिनि, चवनि थियूं मुंहिंजी धीअ खे बि वठी वञ। मज़े मां न कमाईंदुमि या। तव्हां इहो ॿुधायो कि तव्हां एॾा हैंडसम लॻंदा आहियो, आख़िर मन छा लॻाईंदा आहियो तव्हां फेस ते? आयुष संभाले जाए, लाइन वणे घर वठी ईंदे। घर वठी वेंदे कुछ बि तो चए यार, सच्ची ॿुधाए न तूं छा लॻाईंदा? लाइन मारे ओ छोकरी लाइन मारे, लाइन मारे ओ छोकरी लाइन मारे, लाइन मारे ओ छोक। सच्ची ॿुधाए त मां सुबुह उथी बेसण लॻाईंदो आहियां ऐं पोइ तूं सच्ची ॿुधाए तोखे वणंदो थी न? न वणंदो आहे। पोइ फालतू सवाल छो थी पुछेसि? भाई वञ न रणवीर। सच्ची ॿुधाए मूंखे वणंदो आदमी आदमी सां प्यार कंदो आहे, ॾेखारे ॾिस। अड़े रणवीर यार फैमिली शो आहे मुंहिंजो। सुबुह खां 9 छोकरनि जी रणवीर पप्पी वरिती, हाणे 10 पूरो कई त कीअं थो लॻेव तव्हांखे? तव्हां ॿुधायो कीअं लॻणु खपे मूंखे? हल छॾिस हो छॾिस, तूं सभु अवार्ड कीअं खणी आयो पहिरियों हो ॿुधाए? बेस्ट एक्टर गली बॉय, बेस्ट फिल्म गली बॉय, त हाणे पार्टी बि गली बॉय ॾींदो न असांखे। हा ज़रूर। सच्ची ॿुधाए न इहा अवार्ड वारी माई आहे, हिन चई खपे त रणवीर ई खपे। मां चयो मोस्ट वेलकम यार, हाणे मुंहिंजो घर बि सुठो थी, ऐं मां खाइण लाइ वेज नॉन वेज तोखे सभु ॾींदुमि, तूं अचु ख़ाली मूं वटि, मोस्ट वेलकम आहे। ओए होए हिकु मस्त ॻाल्हि ॿुधायांव, अगरि तव्हांजो प्लान आहे फैशन डिज़ाइनिंग करणु ऐं प्रॉब्लम आहे ट्रैवलिंग, त हाणे टेंशन खणण जी काई ज़रूरत न आहे, छाकाणि त INIFD जी हाणे कल्याण में ब्रांच खुली अथव। INIFD हिकु टॉप कंपनी आहे फैशन डिज़ाइनिंग इंस्टीट्यूट में। हिते तव्हांखे 6 मंथ्स खां वठी 3 इयर्स ताईं कोर्सिस अवेलेबल अथव। मेन ॻाल्हि त हे 10th पास ऐं 12th पास वारा बि करे सघंदा आहिनि। हिन में तव्हांखे जाम ई करियर ऑप्शंस मिली वेंदव, जीअं फैशन डिज़ाइनर, मेकअप आर्टिस्ट, फैशन ब्लॉगर, रिटेल बायर। अगरि तव्हां मां कंहिंखे बि फैशन डिज़ाइनिंग में या इंटीरियर डिज़ाइनिंग में इंटरेस्ट आहे त INIFD जी कल्याण ब्रांच में ज़रूर कॉन्टेक्ट कयो। एड्रेस ऐं कॉन्टेक्ट नंबर स्क्रीन ते ॾिनल अथव, हेठि डिस्क्रिप्शन में बि।